व नस्तईनुहु मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफ्लिहून। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह से मुझे वांजी मिर्नी जी हाज़री कबूल फरमाए। माशाअल्लाह अऊं तमां मगरिब का ऐसी थी टे इंतहाई अहम अजीम खिताबात दी चुका हूँ। टाइम में काफ़ी थी चुको है, बस इंशाअल्लाह ही आखिरी गुजारिशातन कोशिश यह रही इंशाअल्लाह गुफ्तगू के इंतहाई मुख्तसर रख दे। बस तव्हांजी तवज्जो ऐं दिलचस्पी की ज़रूरत है। अल्लाह से बरकत ॾे। काफ़ी साथी वरी भित खां ॿाहिरि कचहरी मोकलनि पिया, तो आउं उन्हनि खे अर्ज़ु अपील कंदुसि अचो हिन मजलिस में शामिल थियो, वेहो, वेही करे ॿुधो। इन वेहक के घटि न सम्झो, इन वेहण जी वॾी फ़ज़ीलत आहे। सही बुखारी में किताब दावात में बाब फ़ज़्ल ज़िक्रिल्लाह ताला में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक पाण फरमायो अल्लाह ताला इन मजलिस वारे माण्हुनि में जेके ज़िक्र जे इरादे सां जिगर थियंदा उन्हनि मुतवज्जि थी करे अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमायो त फ़रिश्तो गवाह थियो मिड़नी खे माफ़ कयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़रिश्तो अर्ज़ करे त मौला इन्नमा जाअ लिहाजत, हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजे ज़ाती कम सां आयो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब जी तरफ़ां उनखे चयो थो वञे इन मजलिस में जेको बि आयो आहे न बदनसीब को भी कोने गवाह रहो मूं उनखे माफ़ कयो। हिते वेहण जी एॾी वॾी फ़ज़ीलत आहे। तो अल्लाह से मौक़ो ॾिनो आहे कि सादत भरा लम्हात नसीब कया आहिनि। ॿार कचहरियूं या मोबाइल ते पंहिंजो वक़्तु न विञायूं। अचो त अल्लाह अल्लाह जे प्यारे पैगंबर मिरडे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जूं नसीहतूं ॿुधूं, सिखूं, उन्हनि ते अमल कयूं। तव्हांजे साम्हूं सूरे माइदा जी आयत नंबर 45 माशाअल्लाह तिलावत कई अल्लाह जी मदद सां। इन आयत में अल्लाह तबारक व तआला टे शयूं दसियूं। पहिरीं शइ त इत्तक़ुल्लाह, ईमान वारो अल्लाह जी ज़ात खां डिॼो। ॿी शइ दसी वब्तगू इलैहिल वसीला, उन जी तरफ़ वसीलो तलाश कयो। टी शइ रब ताला फरमाए थो वजाहिदू फी सबीलिही, उन रब जे रस्ते में मेहनत कयो लअल्लकुम तुफ्लिहून, ताकि तव्हां कामयाब थियो। वक्त काफ़ी गुज़री चुको। इन टिनि शयुनि मां सिर्फ़ु हिकिड़ी शइ वब्तगू इलैहिल वसीला, इन जे मुतलक़ चंद गुज़ारिशूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र करियां थो। वसीलो छा आहे, हिते वसीले मां छा मुराद आहे? सिखण जी मजलिस आहे। हिते तव्हां क़ुरान सुन्नत जूं क़ीमती ॻाल्हियूं ॿुधूं ऐं पंहिंजे ज़िंदगी में पैदा कयूं। सब का पहली शइ तव्हांखे मालूम हुअणु घुरिजे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वसीले मां पाण घर में तो वसीले मां मुराद आखिरत जी हिकिड़ी मंज़िल आहे। अॼु से किताब सही बुखारी में किताबुल अज़ान में बाबा अज़ान खां बाद वारी दुआ जो बयान, से मुस्लिम में किताब सलात में
और इमाम साहब एकड़ो बाब क़याम कयो है त अज़ान खां बाद वारी दुआ जो बयान बड़ी मशहूर हदीस है। तो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया तो जॾहिं बि अज़ान पूरी थिए न सुम्म सल्लल्लाहु अलैहि वसीला, ये जेका वसीले वारी दुआ है या वसीले वारी दुआ पढ़ो अल्लाह जी ज़ात खां मुंहिंजे लाइ वसीलो तलब कयो। अॻियां पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पान फरमाए त जेके माण्हू अज़ान खां बाद में इहे कलिमात पाबंदी सां पढ़ंदा तो हम जेको भी कलिमात पढ़दो पान फरमाए हल्लत लहू शफाअती यौमल क़ियामत, क़यामत जे ॾींहुं उन खे मुंहिंजी शफाअत ज़रूर नसीब थींदी। एॾे वॾी तव्हांखे गुज़ारिश कयां, पंहिंजो पाण खे बि कयां, तव्हांखे बि कयां, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾिजो, इहो त असां अक्सर ॿुधूं था त उलमा बि सिफारिश कंदा, हुफ़ाज़ बि सिफारिश कंदा, नेक साले बलारा बि सिफारिश कंदा। तो बाज़ औक़ात असीं सोचींदा आहियूं त असांजा अज़ीज़ असांजे मिटनि माइटनि में को सिफारिश कंदो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾिजो त इन्हनि मां जा कंहिंजे बारे में हतमी तौर ते कोन्हे को सिफारिश कंदो कोन कंदो, उनखे सिफारिश जो मौक़ो मिलंदो कोन मिलंदो, रब जे तरफ़ां उनखे सिफारिश जी इजाज़त मिलंदी कान मिलंदी। ये जेके भी मामलात नसीब थींदा न थींदा, पर याद रखी छॾिजो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत जो हक़ ज़रूर ॾिनो वेंदो। सही हदीस गवाह। हाणे हिकिड़े मुसलमान खे खपे त इन शइ खे घटि न सम्झे। छा था सम्झो त रब ताला फरमाए तो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, ऐ मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम आखिरत तव्हां जे लाइ दुनिया खां वधीक बहितर आहे। तव्हां दुनिया में ही ॾिसो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे लाइ अल्लाह जे हुज़ूर सिफारिश कई तो केॾा अज़ीम बणिजी विया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे लाइ दुआऊं घुरियूं, हिदायतूं दुआऊं घुरियूं, बख़्शिशूं दुआऊं घुरियूं, जिन खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआऊं ॾिनूं अल्लाह ताला खे अज़मतनि सां नवाज़ियो। पर जिन माण्हुनि जे लाइ नबी करीम अलैहिस्सलाम क़यामत जे ॾींहुं दुआ घुरे वो सोचो उहा दुआ कीअं रद्द थींदी, वो सिफारिश कीअं रद्द थींदी, कतन रद्द कान थींदी। अल्लाह जी इजाज़त सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मौक़ो नसीब थींदो वो असां मां कंहिं सिफारिश नसीब थींदी जेको इहा दुआ अज़ान खां पोइ पाबंदी सां पढ़ंदो, जो इंशाअल्लाह पढ़ंदा। उन खां पोइ ॿी ॻाल्हि इन हदीस मुबारका में वसीले जो मामलो ज़िक्र है जेको उमूमी तौर ते मशहूर हुआ तो पंहिंजे दुआनि जे अंदरि वसीला तलाश कयो। तव्हांखे शुरू में भी दसियमि न ही जलसो हे दरस हे दुरूस हे नसीहतूं सिखण जो नालो हक़ीक़त ही त असां माण्हुनि मां अॼु दुआनि वारो मामलो बि मोकिलाए वियो आहे। केरु तो दुआऊं घुरे, दुआ वारी ॻाल्हि ई ज़हन में कान्हे, घुरूं ई कोन था। ऐं यकीन ॼाणियो वरी जे असीं दुआऊं घुरूं था त असांजे दुआनि में उहो जज़्बो ई कोन्हे रहियो। एतिरे सारे इज्तिमा में असीं हेतिरा सारा वेठा आहियूं, असीं कॾहिं सोचूं असां मां केतिरा जेके मुसल्लो विछाए मस्जिद में या कंहिं बि जाइ ते रब जे हुज़ूर इन जज़्बे सां सुवाल कंदे इंशाअल्लाह ईअं घुरदासीं ईअं घुरदासीं ईअं घुरदासीं, रब ज़रूर असांजा सरड़ा क़बूल कंदा। ही जज़्बो रहियो ई कोन्हे। कॾहिं त सहाबा किराम जो ज़मानो ॾिसो, नबी करीम अलैहिस्सलाम जो ज़मानो ॾिसो, हर दुआ घुरण वारो अहिड़े जज़्बे सां दुआ घुरंदो हो जो उनखे पूरी यकीन हूंदी त अल्लाह से मुंहिंजी दुआ ज़रूर क़बूल कंदो। ऐं उहे माण्हू पंहिंजे दुआ खे क़बूल करण जे लाइ हर उहो अमल अख़्तियार कंदा हुआ जंहिंजे करे उन्हनि जी दुआ अल्लाह जे दर ते क़बूल पवे। अलग मवाक़िअत पंहिंजी जाइ ते रुगो इन शइ ते नज़र कयो, नबी हिकिड़ो साहबी सगुरो नमाज़ पे पढ़े अत्तहियात जी हालत में। हदीस सुनन दाऊद में किताब सलात में इमाम साहब को बाब क़याम कयो है, बाब मा यक़ूल बाद तशहुद, तशहुद का बाद में छा चइजे उन जो बयान। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब नमाज पढ़ी करे निकता हिकिड़े साथी खे ॾिसंदा तो तशहुद में दुआ पे थी सके तो असां मजा इल्ला माज़ाला कि तशहुद में या दुआ हयाती न घुरी हुजे, पर ही माण्हू पंहिंजे तशहुद में दुआ घुरंदा छो त जज़्बो आहे। दुआ जे ज़रिए रब खे राज़ी करण मक़सूद आहे। पाण करे मां ॾिठो तो साहबी सगुरो दुआ घुरे, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका या अल्लाह अल वाहिद अल अहद अस समद
अल्लज़ी लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। ये सारा तारीफ़ी कलिमात शहीद अॻियां पंहिंजे मालिक जे दर ते अपील थो करे, अंतग़फिर ली ज़ुनूबी, तुझा करीम रब ए समूरा तुझा पाकीज़ा नाला खणी करे आख़िर में इल्तिजा या मुझा मौला मूंखे माफ़ फरमा। जो नबी करीम सलाम ही विया पे पान करीम जॾहिं हुनजी दुआ ॿुधी उते रुकिया, जॾहिं हुन दुआ पूरी कई पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿुधो क़द गुफ़िर लक, ईअं सम्झो अल्लाह इनखे माफ़ करे छॾियो। हिकु त ॾिसो तशहुद में दुआ था घुरनि, शायदि असां मां कंहिं घुरी हुजे, ऐं वरी ॾिसो त केॾे बहितरीन जज़्बे सां पिया घुरनि। अहिड़े तरीक़े सुनो तिरमिज़ी पढ़ो, अब्वाबुद दावात पढ़ो, बा मुजाबिद दावात पढ़ो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के माण्हू खे ॾिठो दुआ पियो घुरे, जज़्बा ॾिसो, हाज़िर दिमाग़ी ॾिसो, केॾी मुहबत सां पंहिंजे मालिक जे साम्हूं पंहिंजा मसला रखंदा, उन मालिक जो शान मुहबत उल्फत। पाण करे में ॾिठो सुवाल करण वारो सुवाल थो घुरे, अल्लाहुम्मा इन्नी असअलुक, मुंहिंजा अल्लाह ऐं तुंहिंजे दर ते सुवाल कयां थो, व इन्नी अशहदु अन्नका अंतल्लाह, ऐं गवाही थो ॾियां त हकीकी मबूद तू ही आ, तू ही अल्लाह, तू ही इलाहुल आलमीन, अल अहद तू अकेलो आ, असमद तू बेपरवाह, अल्लज़ी लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ई दुआ में जाशे घुर दो, अल्लाह से इनके जरूर ॾींदो, छो कि दुआ घुरे ई है पे। कितनी सारी हदीसूं कीड़ा साहब सगोरा केॾे बेहतरीन जज़्बे सां घुरनि त पंहिंजे मालिक जे साम्हूं ईअं अपील कयूं जो मालिक से ज़रूर क़बूल करे। नबी से जी दुआऊं ॾिसो, सी गुरू को था जे गुरू था त रसम, घणा त माण्हू ॾिसंदो न हे दुआ जा गुरदा हेॾे होॾे पिया ॾिसंदा, हे दुआ सां मज़ाक कोन्हे को। दुनिया जेके माण्हू सां असीं ॻाल्हायूं था न तॾहिं बि मुतवजे आहियूं, बंदो बंदे जे साम्हूं पंहिंजी ॻाल्हि रखे थो न तॾहिं बि चौकन्नो थी बीठो वे मुतवजे थी करे, पर साॻा माण्हू अॼु माशरे में अल्लाह जी रात खां घुरनि पिया, को हेॾे पियो ॾिसे, को हेॾे पियो ॾिसे, को कहिड़ी पियो खणे, वरी असल रंग असांखे ॾिसण लाइ मिले थो असांजे तज़ियतनि ते। हिकिड़े कन ते मोबाइल आहे, हथ में जॾो बीठो आहे, ॿिए सां दुआ पई घुरिजे। यकीन ॼाणियो केतिरा मवाक़िफ़ असां वटि दुआ रसम थी वई आहे। मस्जिद में ऐलान जे बाबा साथी बीमार आहे, दुआ घुरो, हथ खयां ते का ख़बर कोन्हे छा पिया घुरो, दुआऊं ईअं घुरबियूं आहिनि। दुआ जी माना है अर्ज़ अपील कंहिंखां, अल्लाह जी रात खां। एॾे वॾे बादशाह खां घुरण महिल केतिरो तवजो कजे, की घुरिजे, उहो हिननि माण्हुनि खां सिखो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुआ घुरदा, पाण खे सलाम जी पूरी कोशिश हूंदी हर उहो जुमिलो कलिमो चवंदा जंहिंजे नतीजे में अल्लाह जे दर ते दुआ क़बूल थी वई। से बुखारी पढ़ो, किताब तौहीद पढ़ो, बाबु क़ौलिही तआला व हुवल अज़ीज़ुल हकीम। ताबी ज़ुगर फरमाया तो पाण करीम दुआ की घुरदा, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिइज़्ज़तिका ला इलाहा इल्ला अंत अन तुज़िल्लनी। दुआ तो कर मुंहिंजा मौला तोखे तुंहिंजी इज़्ज़त जो वसीलो ॾेई करे दुआ तो कर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहज्जुद जे टाइम ते उथंदा तो बल्कि यकीन ॼाणियो जेकॾहिं तव्हां कुतुब हदीस खे पढ़ो ऐं उलमा खां पुछा कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको 24 कलाकनि में दुआऊं घुरंदा आहिनि, उहे तव्हां हिकु चकर पढ़ी ॾिसो, तव्हांखे पतो पवंदो त पाण करीम ने दीन दुनिया सभु शइ घुरी छॾी। रुगो तहज्जुद जे टाइम जूं दुआऊं न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तव्हां ॾिसंदो। हदीस किताब सही बुखारी में किताब तहज्जुद में बाबु दुआ में, सुनन अबी दाऊद में किताब तहज्जुद में मुख्तलिफ मकामात ते, इमाम इब्न सुन्नी जे किताब तव्हां अमलुल यौम खे पढ़ी ॾिसो, इमाम तबरानी जे किताब तव्हां किताब दुआ खे पढ़ी ॾिसो। रुगो तहज्जुद जे टाइम नबी सी उथण दा हिकिड़ो त ॾिसो घुरनि केॾो था, ॿियो त वरी ॾिसो घुरनि कीअं था, जंहिंखे अल्लाह दुनिया आख़िरत सभु अज़मतूं ॾेई छॾियूं उहे एतिरो था घुरनि। असां वटि आहे ख़ैर छा आहे, पोइ कुझु कोन था घुरनि, जे वरी घुरूं था त उहो जज़्बो कोन्हे। जलसनि जी माना छा आहे, ऐं तव्हां नसीहतूं पाण खे ॾिसो पंहिंजो सुस्तियूं दुरुस्त कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहज्जुद जे टाइम ते जी जाॻिया, जी अखि खुली, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़ुबान ते कलिमा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बअद मा मातना व इलैहि नुशूर।
सब तारीफ ने अल्लाह जो जे जिंदगी दिनी जे बीहर जिंदगी दिनी जे रब जे अमर सा जिंदगी बा मौत बा जीव था मरूंग था उन्हें रब जे हुजूर तसा के वजनो वा ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका ला लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्ली शैइन कदीर सुबहानल्लाहि वल्हम्दुलिल्लाह व ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम रब्बिग़फिरली। ये गुरण जो तरीको वा नबी सीने में घुरियो केतरो वा आखिरी नंढड़ो जुमलो रब्बिग़फिरली पवया करीम रब मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के माफ कर। पर इन्हें का अदमे दिसो केडी बेहतरीन तमहीद आ केडो सोनो गुण जो तरीको वा ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका ला लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्ली शैइन कदीर। सजा तारीफी कलिमा वरी पढ़ के नहीं फरमाइंदा सुबहानल्लाहि वल्हम्दुलिल्लाह व ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वरी 3 मरतबा तारीफी कलिमा वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। त्रे तारीफी कलिमात त्रे मुख्तलिफ दुआओं में अज़कार पढ़ी आखिर में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम रब जे हुजूर दादा को रब्बिग़फिरली मुझे अल्लाह मुझे बख्श फरमा। एक तो दुनिया के दसो पे वने दसो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम केतरियों दुआओं दा गुरन वरी बियो दसो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम कीअं दा दुआओं गुरन केड़े जज्बे सां दा गुरन पर को मिश्रा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने हर नबी की जिंदगी ते गौर कयो हर नबी की जिंदगी का सिखण की कोशिश कयो। रब्बना इन्नका तअलमु मा नुख्फी व मा नुअलिन व मा यख्फा अलल्लाहि मिन शैइन फिल अर्दि वला फिस समा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहब ली अलल किबर इस्माईल व इसहाक इन्न रब्बी लसमीउद दुआ रब्बी इजअलनी मुकीमस सलाति व मिन दुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। ए अल्लाह जो कुरान दुनिया भर के दसे दो मुखे दसे दो तमा के दसे दो बिल्कुल नवर महर जे जलसे वार मिलनी के है कुरान जो पैगाम आ इसो इब्राहिम अलैहिस्सलाम की तो दुआ करे जरा दुआ गुण जा ढंग सीखो दुआ की संजीदगी सा गुरबिया की पंज रब दी तारीफ कबिया की पंज मालिक दी तारीफ जा कलमात चेबान की रब के राजी करे को पंज मामलात रखबान अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम दा में अर्ज करे तो रब जे हुजूर रब्बना इन्नका तअलमु मा नुख्फी व मा नुअलिन सजा अल्लाह ओ सजा पालनहार परवरदिगार हर शे जो इल्म रखण वारो आ जे किसी मसा ज़ाहिर कई हुदा से तू जान वारो आ अल्लाह जे किसी ज़ाहिर कथा कई लिखाई हुदा से शे तू जान वारो आ वरी बियो जुमलो जुबान पे दे दो वमा यफ़अल अल्लाह मिन शैइन फिल अर्दि वला फिस समा जमीन आसमान में काई अगी शे काने जे का रब खालिकल हुजे रब हर शे के जान वारो आ वरी टियों जुमलो सुबत भरे दा दोराइन अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहब ली अलल किबर इस्माईल व इसहाक। सब तारीफों ने अल्लाह जो जब इब्राहिम अलैहिस्सलाम के पीरी में बचड़ा देना इस्माइल बनो इसहाक बना इतने तारीफी कलमात वरी चौथों जुमलो इरशाद फरमाइंदा इन्ना रब्बी लसमीउद दुआ तो मुझो रब जड़े मु रब के सजोवा मुझो रब मुझा सद कबूल करन वारो आ सारी दुनिया वाले जो दुआओं बुधन वारो आ सारा तारीफी कलमात चवण का बाद में खलीलुल्लाह ने रब जे सामो पानी इल्तिजा रखे रब्बी इजअलनी मुकीमस सलाति व मिन दुर्रियती अल्लाह मुखे नमाजी बना मुझे औलाद के नमाजी बना। रब्बना इन्नी अस्कनतु मिन दुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़रइन इंद बैतिकल मुहर्रम रब्बना लियुकीमुस सलाह फजअल अफ़इदतम मिनन नासि तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनस समराति लअल्लहुम यशकुरून। अल्लाह
अल्लाह ने खलील वक्त ॾिठो पंहिंजे बच्चे खे छॾियो पियो वञा झंग में, पंहिंजी घरवारी खे छॾियो पियो वञा झंग में, हिन मके जे बयाबान जबरन में छॾे करे वञा पियो। समझी जो हे दुआ जी मक़बूलियत जो ठहियो आहे। छो हिन क़ुर्बानी के रब जे साम्हूं वसीले जे तौर ते ज़िक्र कया, रब जे हुज़ूर दुआ था कनि अल्लाह हिन बयाबान वादी में घरवारी खे बि छॾियो पियो वञा, हिन बयाबान वादी में बच्चे खे बि छॾियो पियो वञा। अल्लाह समूरा तस्करा करे पोइ पंहिंजे रब जे साम्हूं इल्तिजा रखी। यकीन ॼाणो के तवील उनवान एक हिननि माण्हुनि जो ॾिसो रुगो दुआ जेके ॻाल्हियूं मूंखे तव्हांखे ॾसींदियूं यार हू हेॾा अज़ीम थी करे वरी बि अल्लाह जी ज़ात खां घुरंदा। पोइ यकीन ॼाणो जिन खे अल्लाह चई छॾियो तव्हां बख़्श आहियो वरी बि बख़्शिश घुरंदा। ॿिए पासे असीं का गारंटी कान्हे गुनाहनि में गर्क लॻा पियो बख़्शिश कोन था घुरनि। जिन जे आख़िरत जा तस्करा हीअं रब बिशारतूं ॾे तव्हां जन्नती यकीन ॼाणियो वरी बि जन्नत था घुरनि। असां वटि गारंटी का बि कान्हे पोइ बि कोन था घुरनि, असां घुरूं ई कोन था ऐं वरी जे असां मां के घुरनि बि था यकीन ॼाणियो इहो घुरण जो तरीक़ो कोन्हे जेको असां इख्तियार कयो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की घुरंदा छा जसो अल्लाह जो हुज़ूर सजदे में किरी पवंदा। अल्लाह मां केरु किरियो आहे हे सचायूं पैदा कयूं। असांजी नमाज़ बि रस्मी आहे, असांजो रोज़ो बि रस्मी आहे, असांजा सजदा बि रस्मी आहिनि, असांजा अज़कार बि रस्मी आहिनि। ईअं सम्झो असीं उन जाइ ते पुॼायूं असांजूं इबादतूं लॻी आहियूं त मथे खां मथे चढ़ंदी कयूं। उहो ज़मानो हो मोमिन जे कलिमात जी छा त ताक़त हुई। सुनन नसाई पढ़ो, किताब सहफ पढ़ो, नमाज से इब्तिदाई कलिमात तज़कुर पढ़ो। नबी से नमाज पढ़ाइनि पिया, साहब सबूरा बीठा गुड़ माण्हू ॿार आयो जल्दी जल्दी अची नमाज में बीठो। एतिरे क़दर जो माण्हू को थकल अचे न डोड़ी डोड़ी अचे पियो पोइ बाज़ू का त साह वॾा खणंदो आहे, काश दिलि में पढ़ंदो आहे न हू तॾहिं बि वॾे आवाज़ में पढ़ी वेंदो आहे। हीउ जेको ॿाहिरियां आयो जल्दी नमाज में अची शामिल थियो हू जेके कलिमात आहिस्ते पढ़जंदा न हिन जी ज़ुबान में आवाज़ थोरो बुलंद थी। कहिड़ा कलिमात चवे अल्लाह अकबर कबीरा वल्हम्दुलिल्लाहि कसीरा सुभान अल्लाह बुकरतन व असीला। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नमाज पूरी कई पुछा कयो मां मुतकल्लिम हे जुमला कंहिं चया अहिड़े सादे के साईं मूं चया। अनवर में ॾह खां वधीक फरिश्ता ॾिठा जिन रुगो पाण में मुक़ाबिलो हो थी कलिमात अल्लाह जे हुज़ूर अॻ में आऊं पुछायां ॿियो चए पियो अॻ में आऊं पुछायां टियों चए पियो अॻ में आऊं पुछां ऐं 10 फरिश्तनि जो मुक़ाबिलो छा हिन कलिम और नंढड़ो लफ़्ज़ आमीन से बुखारी पढ़ो, किताबुल अज़ान पढ़ो, बाबुल जहर बित्तामीन पढ़ो। बरबर में तव्हां मां को इमाम आमीन चवे पोइ आमीन चवनि आमीन तव्हांजी इमाम जी आमीन सां मिली वञे अल्लाह से हुनजा समूरा गुनाह माफ़ कंदो। हे सभु ॻाल्हियूं ॾसीन दूं त पंहिंजे अमलनि जो वज़न पैदा कयो। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हा नबी सिंह जे ज़माने में जिन जे आमीन जो एॾो वज़न हो, जिन जे अल्लाह अकबर कबीरा वल्हम्दुलिल्लाह कसीरा सुभान अल्लाह बुकरतन वसीला जो एॾो वज़न हो। तो सही मुस्लिम पढ़ो, किताब सलात पढ़ो, अज़ान क़ियाम का बाद रुकू का बाद जा कलिमात साहब सबूरो ज़ुबान में कलिमात वॾे आवाज़ में थो चए अल्लाहुम्मा रब्बना लकल हम्द हम्दन कसीरन तय्यबन मुबारकन फी। नबी से नमाज पूरी की और फरमाया लक़द रअयतु बिज़अतन व सलासीन मलिकन यब्तदिरूनहा इला समा 30 खां वध फरिश्ता ॾिठा अथमि जेके हिननि अल्फाज़नि खे अल्लाह जे हुज़ूर पहुचाइण में मुक़ाबिलो पिया कनि। यकीन ॼाणियो उन दौर में हिकिड़ा अहिड़ा बि नमाज़ी हुया जिन जे रब उन्हनि जी नमाज़नि जो तज़कुरो बि करे थो। बेनमाज़ी कोन आहे, नमाज़ी आहे। तज़कुरो करे अॻियां रब फरमाए इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दरकिल अस्फ़ली मिनन नार आहिनि नमाज़ी परवीदा जहन्नम जे तरे पढ़ंदा नमाज़ पर नमाज़ में उहा असर ई कोन्हे। हिननि प्रोग्रामनि मां असीं अॻिते वधण सां गॾोगॾु पंहिंजा बाक़ी जेके मामलात उन्हनि खे बि सुवारियोसीं कीअं पिया मामलात तव्हांखे सिंधियुनि जिथे ॿियूं शयूं रसम आहिनि अॼु असांजी दुआ बि रसम आहे। सुनन अबी दाऊद पढ़ो, किताब तहज्जुद पढ़ो, तहज्जुद जे टाइम जी दुआ पढ़ो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी उम्मुल मोमिनीन माशा फरमाए थी तहज्जुद जो टाइम आहे। हिकु त अॼु इहे ॻाल्हियूं रसम थी वियूं अॼु मुसलमान मुंहिंजा तव्हांजा हाल असीं फ़र्ज़ कोन था पूरा पढ़ूं। वो ज़मानो हो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुस्कुराहटनि खे सहाबा क़ाबिल अमल समझंदा
सुनो भी दाऊद पढ़ो, किताबुल जिहाद पढ़ो, बाब मा यकूलु रजुलु इज़ा रकिब पढ़ो। सैयदना अली के माण्हू ॾिठो सवारी ते चढ़े पियो बिना मौके माल जे खिले का वजह का सबब का काने वेहे पियो सवारी ते खिले पियो ॾिसण वारे पुछो मिन अय्यि शैइन तज़हकु या अमीरल मोमिनीन, नबी मोमिनीन खिलो छो पिया? फरमाइने जे करे मूंखे यादि आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिकिड़े ॾींहुं सवारी ते चढ़ंदे ॾिठो, जॾहिं पाण सवारी ते चढ़ी आहे न खिलण लॻा। अॼु मूं सोचियो आऊं उन मुस्कुराहट ते अमल करे वठां। हिकिड़ो अहिड़ो ज़मानो अॼु असां वटि शयूं ई कोन रहियूं। नबी सी तहज्जुद जे टाइम ते उथिया सैयदा आयशा फरमाए थी मिस्र तां गायब थी विया, मथी कान हुई ऊंदा हुई ही जो मिस्र ते ॾिठमि न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कोन आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जन तलाश कयमि ऐं ॾिठमि त कुझु फ़ासिले ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में, पाण करीम सल्लल्लाहु जे ॿई अंगूठा ज़मीन ते आहिनि, उन्हनि अंगूठनि खे मुंहिंजो हथु लॻो पैर जे अंगूठनि खे हीअं अॻिते मुतवजी थियसि त ॾिठमि नबी सी सजदे में आहिनि ऐं अल्लाह जे हुज़ूर दुआ पिया घुरनि अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन सख़तिका व बिमुआफ़ातिका मिन उक़ूबतिका व अऊज़ु बिका मिनका ला अहसी सनाअन अलैका कमा असनैत अला नफ़्सिका। ये मोहम्मद करीम अलैहिस्सलाम रात जे पोएं पहर में केॾी संजीदगी सां, केॾे तवज्जो सां, केॾी हाज़िर क़ल्बी सां, कहिड़ी कैफ़ियत में रब जे हुज़ूर सजदा करे, हालांकि हलदे फिरदे नमाज़न में घुमदे बेशुमार औक़ात ते दुआऊं घुरियूं, पर तहज्जुद जो टाइम जे टाइम जॾहिं पाण फरमायूं हुए क़बूलियत जो टाइम आहे, वरी क़बूलियत जे टाइम ते उथण वारा केर आहिनि? सभ खां वॾा मुस्तजाब दावा ही जो दुआ दा घुरनि अल्लाह जे हुज़ूर भोला मदीने वारनि ते मींहुं वसा, अञा दुआ पूरी कान थी ते मींहुं शुरू थियो वञे, वरी जो ॿियो चल कयो थो वञे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तव्हां दुआ घुरो मींहुं ॾाढो पइजी वियो आहे, हाणे दुआ घुरो त मींहुं बंदि थिए। मिरड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम रब जे हुज़ूर दुआ दा घुरनि अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना, अल्लाह मदीने जे इर्द गिर्द बरसात जारी रहे, भोला मदीने जे मथों बरसात न पवे। हे दुआ चवनि था अल्लाह जे दर ते ही उहा मुस्तजाब ज़ात आहे। नबी करीम अलैहिस्सलाम चई बस कयो मदीने जे मथां बरसात ख़त्म थी वई। केतरा सारा मुख्तलिफ औकात पर दुनिया के पैगाम एडा अजीम थी करे, एडा अजीम थी करे, एडा मुस्तजाब दावा थी करे, वरी केॾियूं दुआऊं घुरंदा, वरी पंहिंजी दुआनि में केतिरे करे रब खे राज़ी करण जे लाइ, दुआनि खे क़बूल करण जे लाइ रब खां वसीला ॾेई करे दुआ घुरनि पिया। अल्लाह पंहिंजी इज़त जो वसीलो ॾेई, अल्लाह पंहिंजी इज़त जे वसीले सड़ा क़बूल फरमा, अल्लाह पंहिंजे रज़ामंदी जे सदके असांजा अल्लाह क़बूल फरमा। ऐं मूंखे तव्हांखे नसीहत आहे उहा दुआ तव्हां में जे आहे त इहे आहे या कोन्हे? ॿी ॻाल्हि दुआऊं घुरो, कसरत सां घुरो। ऐं हक़ीक़त में यादव दुआऊं घुरी असीं पंहिंजा मामला रब जे हवाले कयूं। असां में ताक़त कोन्हे जो असीं पाण खे बदिलायूं। ही जेको जलसा थियंदा प्रोग्राम थियंदा असांजा हालात कोन था बदिलजनि। इन जो वॾो कारण इहो आहे जो इन हालात जे बदलजण जो बेहतरीन तरीक़ो इहो आहे कोशिश कयो पर कोशिश ते न भाड़ियो, भाड़ियो पंहिंजे रब ते, रब जी मदद ते। असां हिदायत असां में केतिरा हूंदा जन ख़ुलूस दिल सां तन्हाई में वेही रब खां हिदायत जो सुवाल कयो हुजे, ईमान जो सुवाल कयो हुजे, इख़लास जो सुवाल कयो हुजे, ज़िंदगी में तब्दीली के इनक़िलाब जो सुवाल कयो हुजे। सुनो तिरमिज़ी पढ़ो, अब्वाबुद दावात पढ़ो, दाऊद अलैहिस्सलाम जो नबी तो रब जे हुज़ूर सुवाल करे, हालांकि नबी आ अज़ीम आ, सुवाल कर तो कर अल्लाहुम्मा इन्नी असअलुका हुब्बक, मौला पंहिंजी सच्ची मोहब्बत अता फरमा। तव्हांखे पुछां थो छा हिन जे दिलि में पहिरियां मोहब्बत कान हुई छा? उन मोहब्बत जे हुजण जे बावजूद दुआ थो करे मौला पंहिंजी मोहब्बत अता फरमा। व हुब्ब मन युहिब्बुका, हर उन्हें शे जी उन्हें ज़ात री मोहब्बत अता फरमा जेका तव्हां सां मोहब्बत करे, जंहिंसां तुंहिंजी मोहब्बत हुजे। मौला उन्हें अमलनि जी मोहब्बत अता फरमा जेके अमल तुंहिंजे दर्जे वेझो कर। कॾहिं सोचो अथव दाऊद नबी पंहिंजे तन्हाइनि में चए थो अल्लाह पंहिंजी मोहब्बत अता फरमा, असां मां कंहिं घुरी आहे? नबी करीम अलैहिस्सलाम सिज उभरे तो सुबह ते दी सुनबी दाऊद पढ़ो, अब्वाबुल अदब पढ़ो, किताबुल अदब पढ़ो, सुबह जे टाइम जे दुआन जो बयान पढ़ो। सुबह ते दी नबी से दुआ दा गुरन अल्लाहुम्मा इन्नी असअलुका इल्मन नाफिया, अल्लाह मूंखे इल्म अता फरमा। असां मूंखे इल्म घुरियो वा,
नबी सी जेड़ी रात सुबह जे टाइम उथिया दुआ दी घुरे अमल मुतकब्बला अमल अता फरमा अमलन जी तौफीक अता फरमा पर अमले मकबूला असा मके घुरे यकीन जानो है सब गाली वड दुख जुंदा असी रब दे तो वधु ही कोंदा ही हुआ कौम असी हुए आयूं जो ठल्लो ठूठन ते जोर आ नंढड़ी लेवल ते ना वडी लेवल ते पाकिस्तान जी 20 करोड़ अवाम जी सोच इन वक्त आए फिलाणो ईंदो तो मुल्क सुधरंदो फिलाणो ईंदो तो सिंध सुधरदी फिलाणो ईंदो तो मटियारी सुधरदी सब सियाणा आए सोशल मीडिया ते मुखा वधीक वेंदड़ हुंदा इतनी सारी पब्लिक में बुधो दर्द के चोजे त अल्लाह जो हुजूर ता हथ वधायूं मुल्क जो सुधारो उहो कंदो सब्जेक्ट ही कोने हिन कौम जो चाहे मामलात मुल्क जा चाहे मामलात सूबे जा चाहे मामलात जिले जा चाहे मामलात घर जा और चाहे मामलात बंदे जा जाती हुजन अज असांजो जेको यकीन वेसा भरवस पंहिंजी तवानाई तो बी शे तव्हां खे ॾिसी ॿियो अल्लाह ते बांधड़ो हिन नबीन जूं सीरतूं ही क़ुरान सुन्नत जूं ॻाल्हियूं ही मक़सद वारियूं ॻाल्हियूं ॾिसी दुआऊं घुरो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जी माना चाहे दूसरा हाकिम में किताब दवात में जो कुरान करीम ने फरमाने अला अदुल्लुक अला कंज़िन मिन कुनूज़िल जन्नत तव्हां खे जन्नत जे खजाननि जी ख़बर ॾियां साहब जो सही ॾियो पर वने ही करे मोद ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह दी कसर सां पढ़ो उसने अहमद पढ़ो सैयदना अबू अय्यूब अंसारी जी हदीसूं पढ़ो नबी से मेराज आया और फरमा साहब सगरा बुधो रात मुसा मुजी मुलाकात इब्राहिम अलैहि सलाम सां थी पैगाम ॾिनो पंहिंजी उम्मत खे चो जन्नत में वण पोखराए मूं पुछा कि वमा के रसूल जन्नत जन्नत में वण की पोखबा मूंखे ॾसो वियो उम्मत ते पैगाम पहुचा कसर सां चो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह ही जुमला चो इनन जी माना छा है नेकी करण जी सग तव्हां में आई कर जेसी अल्लाह तौफीक दे तव्हां पंहिंजो पाण खे बुराइनि खां बचाए कोन था सघो जेसी अल्लाह जी मदद शामिल हाल न हुजे छा असां पंहिंजी इस्लाह जे सिलसिले में औलाद जे इस्लाह जे सिलसिले में मुल्क जे इस्लाह जे सिलसिले में ही केतिरियूं सारियूं शयूं आहिनि असां इन शयुनि खे कता नज़र कंदे सम्झूंदासीं सभु कुझु कंदासीं असांजी पार्टियूं कंदियूं सियासतदान कंदा असांजो बुनियादी ग़लति आहे याद रखी जो मामलात अल्लाह के हथ में वो उन्हें मामलात के संवारण जे लाइ दुआऊं घुरो कसरत सां घुरो दिल खोले करे घुरो ये घुरो जी ही अंबिया दा घुरन उन का पुत्री ॻाल्हि अल वसीला वसीले मां टी कहिड़ी शइ मुराद आहे इमाम तबरी रहमहुल्लाह इमाम अबू जफर मोहम्मद बिन जरीर तबरी तफसीर तबरी में इन कलिमात तशरीह कंदे फरमाइंदा हिते वसीले मां मुराद आहे उतलुबुल कुर्बत इलैहा मिन अल अमल सालिह बिमा यरदा नेक अमल कयो नेक अमल हुए जिन मां अल्लाह राज़ी थे हुए अमल करे पंहिंजे रब जे कुर्ब के हासिल कयो हाज़िम ने कसीर है मुल्ला तफसीर ने कसीर में इमाम तबरी जी सागी तफसीर के जिक्र अदा करता है अॻियां गौर फरमाइनि था ला खिलाफ बैनल मुफस्सिरीन फीह हाज़िम ने कसीर हालांकि 774 हिजरी में वफात आ जे तो उम्मत ने तमाम तर मुफस्सिरीन जो इत्तेफाक आ त हिते जो वब्तगु इलैहिल वसीला हिन मां मुराद इहो ही आहे अमल सालिह अमाल में सुसी न अल्लाह दे वदो रब जो कुर्ब कमायो पर बुधो यो कुर्ब की मिलदो अमाल सालिह सां त टी शइ बड़ी अहम ही जलसो जा हयाती जो मकसद यो तो अमल सालिह पंहिंजे रब ले कमायो चाहे नमाज चाहे रोजो चाहे जिक्र चाहे फिक्र अल्लाह ले जीवन सिखो रब ले चुस्त दियो पैसा कमाने ले दुनिया में खोड़ चुस्तन मनसबन ओहदन जे ले खोड़ चुस्तन शलवार बेड़ी का मथे कदे मानू एब समझंदा वीगो जे सामू नचने एब कोंदा समझन रोडन रसनी चौकनी चौराहन ते मानू नचने एब कोंदा समझन केड़ो केड़ो जिल्लता में इस कम चले हे सब कन पिया उन शन के समझनी कोंदा छा जेला लालचून ही से मिलदी अरे हे शादीदा यन वारी जात अल्लाह अमल करे पंहिंजे रब जे दर तां हासिल कयो यकीन जाने वज दुकारा वडो दुकारा छा जो अमल साले जो
वॾा वॾा ॻोठ नंढड़ी मस्जिद उन में बि नमाज़ी कोन्हे। यूनिवर्सिटियूं कॉलेज हैदराबाद में वञो, नवाबशाह में वञो, मटियारी में वञो, 50 स्कूल आहिनि, प्राइमरी, मिडिल, गर्ल, बॉयज़ ऐं सभु भरिया पिया। हिकिड़ो बि क़ुर पढ़ण वारो इदारो कोन्हे। घर जो हर ॿार सुबुह जो वॾो थेलो खणी निकिरे थो, ॼण इहो नंढड़ो ॿार बरसे थो वञा थो 8 कलाक पूरा पढ़ंदसि। नंढड़े खां घटी में बि पुछा कयो बाबा क़ुर केतिरो पढ़ंदो है? कोन्हे को नमाज भी कोन्हे, क़ुर भी कोन्हे, ज़िक्र भी कोन्हे। हींअर मुसलमान जी हिकु सोच आहे, दुनिया दुनिया दुनिया। वो अल्लाह जा बानड़ो, हिननि जलसनि जी माना हे जलसा कोन्हनि, हे अल्लाह जो। असीं मौलवी तो तव्हांखे पढ़ियो था ॿुधायूं, हे नसीहत असांजो कोन अथव, हे अल्लाह जो नसीहत हूंदव। क़ुर अल्लाह जी नसीहत आहे, नबी साईं जा फरमान हे अल्लाह जी नसीहत आहिनि। हिन नसीहतनि मां पिरायूं असांजो दीन असांखे ॾसे थो। हिकिड़ो तो जेको चए थो दीन खे मञे ई कोन थो, ॿाहिरि बने थिया, उन ते मयारी कान्हे। पर जेको मुसलमान आहे जेको चवे थो क़ुर हक़ आहे, जेको चए थो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि हक़ आहे, जे क़ुर जी ॻाल्हि हक़ आहे, हदीस जी ॻाल्हि हक़ आहे, पोइ मियां ॿुध इहो क़ुर मिटे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो फरमान दसे थो। अल्लाह जा बाना ॿियनि कमनि लाइ केॾी बि महिनत कंदे आहिनि, पोइ तुंहिंजूं शयूं न आहिनि, अमल साले उहा दौलत आहे जेका सदाईं तुंहिंजी रहंदी। तूं ॾिसी नथो अहिड़े मकली खटेड़ा कब्रिस्तान, फिलाणो कब्रिस्तान, फिलाणा कब्र, केॾा नाले वारा सुता पिया। इन्हनि बि त पंहिंजे ज़माननि में दौर में कमायो, उहा कमाई करे खणी वियो। तव्हां त खणी वञण जी ॻाल्हि था कयो। जदीद दौर में के ॾाहे सां के सियाणे सां वेहो, हिन वक़्तु तव्हांखे वॾा वॾा सरदार, भुतार, जागीरदार, वॾा वॾा नाले वारा नज़र ईंदा, ॿुधण में ईंदा, पर तव्हांखे स्क्रीन ते नज़र कोन ईंदा। पतो पवंदो को बीमार आहे, को अलील आहे, केरु पुछे ई कोन थो। जवानी मेले छा हो? वॾो ठठ ठुंगर, पर हक़ीक़त अञा मोह कोन्हे। जेरो आहे, पोड़ो थियो आहे, बीमार थियो आहे, घर वेठ का दौलत कम कांदी अथसि। सफ़ा जे घणो अलील थी वियो आहे, यकीन ॼाणियो औलाद बि कोन थो पुछे। भला जे खणी चऊं न ईअं नाहे, दुनिया में कमी थो, पर यार सुभाणे मरणो आहे। फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून। ओ मोमिनो बेजो अल्लाह जी रात का सुभाणे ते नज़र कयो। सुभाणे जे तव्हां केड़ी तैयारी कई आहे? जे सुभाणे में तव्हां का हर शइ फना थी वेंदी, जुदा थी वेंदी, धार थी वेंदी। तव्हां त वॾे वॾे बगलनि जा पंहिंजो पाण खे मालिक था सम्झो, वॾे वॾे सवारनि जा मालिक था सम्झो, वॾो वॾो पंहिंजो बारे में चवंदा ही विषय आहे, ही विषय आहे, ही विषय आहे। ओ यकीन ॼाण तुंहिंजे पेरनि में पातल चप्पल बि तुंहिंजी पंहिंजी कान्हे का। जे अॼु तुंहिंजो साह जो सॻो टुटो त चप्पल बि तुंहिंजे पेरनि मां लाहे वठंदा। ऐ बंदा तू दुनिया में वॾनि शयुनि खे पंहिंजो पियो सम्झी, पर यादि रखी छॾिजांइ जेकॾहिं अॼु रस्ते में हलंदे घुमंदे फिरंदे केतिरा ॾिसी तो रोज़ जवान समरी चई करे सुबुह जो निकिरंदा, शाम जो अचनि कोन्ह बल्कि आंदा वञंदा। यादि रखी छॾिजांइ तोते मोते मौत जो टाइम अचणो आहे, पर यादि रखी छॾ इन नसीहत खे, इहो जॾहिं मौत जो टाइम तोते आयो त कपिड़ा बि पंहिंजा कोन्हनि के, तुंहिंजो त घर बि पंहिंजो कोन्हे को। जे उमिरि जो वॾो आहे तुंहिंजी वात में जेके पहले बटरी नज़र अचे थी, साब छिके करे कढंदा। हे तकाबुल त कर कहिड़ी शइ जे पोयां चुस्ता तुंहिंजा ॾींहं तूं जोड़ा तूं तुंहिंजो सुबुह तुंहिंजो शाम जिन शयुनि जे पुठियां गर्क लॻियूं पियूं आहिनि, कॾहिं पाण खां पुछा कर त इहे शयूं तुंहिंजो केसी साथ ॾींदियूं। यकीन ॼाण तुंहिंजो ज़मीर तोखे नसीहत थो मियां, जिन जे लाइ सुबुह बि तो लॻाई, शाम बि लॻाई, रात ॾींहुं सोची सम्झी इन्हनि शयुनि खे सभु कयो थो। पर हक़ीक़त इहा जेकर अॼु बि तुंहिंजे मथां मौत आयो त का बि शइ तुंहिंजी कान्हे। हाँ मुसलमान नेकी दे मोटी आ, नेकी हुआ दौलत आ जेकर अज तू करींदो, या अज भी तुझी दौलत आ। इन नेकी जे सदके अल्लाह जे दर तां रहमत नसीब थी गई, बरकत नसीब थी गई, रब जी मोहब्बत नसीब थी गई। ऐं सुभाणे मौत जो टेम ईंदो, हदीसन जे किताबन ते नज़र कयूंदा, रब जे कुरान ते नज़र कयूंदा, इन नेकी वारी दौलत के मौत जे टेम ते भी कम दी। रब्बुल आलमीन फरमाया तो मरण वारो जेकर नेक आ, सालिहा मोमिन आ, जा अमल चंगा कयल हूंदा, मौत जे टेम
ते आहे फर्ज तो आहे मलकुल मौत पर सा कनकाग में पेरा सलाम करो तो है जो सा कर दो उन्हें दौलत रे छोड़ दो मोटी जेका दौलत के अजर कम मचे सुभाने पीरी में तो कम मचे सुभाने मरण माल तो कम मचे घर में खुशबू वाला रुमाल आने करे इन नेक अमल करवार जा रूह कब्ज कया वीदा सुनो दा मन सना बड़ा बिलाद बिटर की हदीस पर मैं जरा अमल साले कया हे मुके तवा के पैगाम जिन दौलत दे तवा नायो सर्व कयो ता यकीन जानियो इहे दौलत तवा जो आही नी कोन के कदे सो दौलत सैया दौलत दादे वट हुई पर दौलत ते पैया दादो हलियो वियो नाने वट हुई दौलत ते पैया नानो हलियो वियो यार जे सब पंजू वारियूं पूरियूं कंदे ते रवाना थियन था छा असां कोन विदा ले जा फरमे हिन नेकी दे चो हिन अमल साले दे चो हिन पंजी दौलत दे चो जेका मौत दे टाइम ते इमाम हसन बसरी की गाल कदा इमाम इब्न अबी शैबा पंजे मुसन्नफ में किताब ज़ुहद में बाब कलाम हसन बिन अबी हसन अल बसरी में जिक्र कई चंदा हा या नेकी हुआ शे तव जो मोमिन के मौत दे टाइम जिन में पंजो नेकियूं याद दे मोमिन खुश थी पवंदो त मूं पंहिंजी हयात जे मथे मालिक ले गुज़ारी पंहिंजे करीम रब ने गुज़ारी अॼु जे मौत आयो आहे मुंहिंजो रब मूंखे तनहा कोन छॾींदो फरमाई ही मोमिन भव जकन जे जिंदगी न अमल साले कया ने कयो मरण खां बाद में इए थी कम अचे इए थी कम अचे इए थी कम अचे जकन बारीक बीनी सां कुरान सुन्नत पे पढ़ी ॾिसो जिस्म ऐं रूह ॿई शयूं गॾु हुयूं पर ही जॾहिं गॾु हुयूं हिन अमल साले कया नेकी जा कम कया जॾहिं जिस्म ऐं रूह धार थी विया मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जेके ॻाल्हियूं कयूं जिस्म ज़मीननि ते रूह आसमाननि ते रवानो थियो पर हक़ीक़त इहा त जिस्म बि इज़त वारो रूह बि इज़त वारो छो त अमल साले करण वारो सही बुखारी पढ़ो किताबुल जिहाद पढ़ो बाब ज़िल्लिल मलाइका पढ़ो सही बुखारी पढ़ो किताबुल जनाइज पढ़ो बाब हल युखरजुल मय्यित मिनल क़ब्र पढ़ो मुख्तलिफ दैन किताबन में तव्हां खे हदीस मिलदी नबी से जो सहाबी ऐं सफ़ा मिस्कीन सहाबी सैयदना जाबिर जे वाले सैयदना अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला जॾहिं जंग जे मैदान में शहीद थियो इहे माण्हू हुया यार दुनिया जे नज़रनि में मिस्कीन हा पर यकीन जानो सब खां वॾा अमीर थी विया अबू जहल केड़ो अमीर चेबो हयाती में तो सोने चमचन में खाइंदो हो सोने जे ठामन में कोई दौलत केड़ी कमाए मिलाणो वली दो शेगो मुगीरो पैसे वारा सरदार चौधरी वडे केर दो पुछे एकड़ा बदर में मुआ एकड़ा बेटे ते मुआ जलील थी करे व्या जलील थींदा रहंदा क़यामत ते हे असल दौलत ते ही या सैयदना जाबिर जो पी शहीद थियो घर में सिर्फ न्याणियों हिकड़ो पुट्रा हदीस में चए थो जॾहिं मदीनो ऐं उहद जो मैदान सफ़ा ते छा अल्लाह से सभिनी खे मदीनो ॾेखारे मदीने मुनव्वरा में मक्कतुल मुकरमा में हज जी उम्रे जी सआदत बख्शे सफ़ा थोड़ो फासिलो चने जाबिर रज़ी अल्लाह जो पोड़ो पीजन में शहीद थियो कि मदीने में खबर पई उन्हें बचड़ा पाया उन्हें जो न्याणियूं बायूं हदीस में दुआयूं हैं दिसन भी की लगा मथा चादर आ मथा कपड़ो वा ये शहीद कया व्या तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वजन घर जा बचड़ा आया वो रोइन पे बाबो शहीद थी पान पर में रोयो छो था खबर तविन मानू जो शान चाहे हानियो मानू केरो सजे मदीने में खणी चोन सफा गरीब यकीन जाने वाकई है जिन्हें सागे नदी सन में गया चे दो इन ओद जी लड़ाई में रात के टाइम पे जंग थिया दी जो रात के टाइम ते सिना जाबिर फरमाया तो मुझे पी घुराए जेके नसीहतूं कयूं उन में कई नसीहत या हुई त पुट जाबिर मुत कर्ज डाढो थे हयाती मुझे कर्ज वठने गुजरी कर्ज लाहे कोन सकियो आ जे शहीद थी वना ना मुझे कर्ज लाहे जा और वो मानू आ जो गुजारो कर्ज लाहे कोन सके दुनिया में लड़े पर आज जब सुबह जो शहीद थियो बचड़ा आया न्याणियूं आयूं भेनरूं आयूं कोई रोइन पियो सेना जाबिर जे वाली जी शहादत नबी जी छा फरमायो हे रुगो उते ऐलान कोना हे मुखे तव्हां खे क़यामत जी ज़रूरत पूरी दुनिया के पैगाम हे दौलत कमायो यकीन जानियो तव्हां केॾा बि अमीर लेखिया वञो पर तव्हां अमल साले कोन समझो तव्हां का शे काने का पर यार तव्हां केतिरा बि मिस्कीन आयो फकीर आयो गरीब आयो तव्हां
जे मुंदी में दाना न पहुंदा तवा दुनिया जे नजर में फकीर होंदो है थोड़ो सो वाला 30 सालन जो 40 सालन जो 50 70 साल जो फिर जे फिर तवा जी जिंदगी में अमल साले होंदा अमल साले करन वाला एदा कमीरन सैयदना जाबिर जादी जिन मन अपने जवाले जादी में बचड़ा रोन लगा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा ज़ालतिल मलाइकतु मा ज़ल्लतिल मलाइकतु बिअजनिहतिहा फरमाइंदा ओ अब्दुल्लाह जे घर वारो रोयो जोला हकीकत ही तरफ हिन जे मथा अल्लाह जा फरिश्ता अपने परन सा छाऊं कयो बीठान जैसी ही जो जनाजो खयो नबी दो रब जा फरिश्ता जे जनाजे जे मथा अपने परन सा छाऊं कयो बीठा हुंदा हे सारी दुनिया के पैगाम सारा खजाना तमा के इते नजर चंदा अरे को एड़ो खजानो वाले को मरण जे महल तमा के इज्जत जारी दो मरण का बाद में तमा के इज्जत जारी दो फिर को इने टाइम जी गाल कान अन्या बाद जा मामला जे मल करदा इने ही गरीब मानू जे बारे में उसने अहमद पढ़ो सैयदना जाबिर जो हदीसों पढ़ो ही वाकये के कुछ नहीं गुजरिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जाबिर अलकना जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमाया जाबिर शायद तुके ने शेरी खबर काने तुझे पिए के रब ताला जिंदा कयो जिंदा करा का बाद में रब फरमायो तमल ओ अब्दुल्ला गुरचा तो घुरी ए दुनिया के पैगाम ये अमल साले करने वाला ए अजीम बन जीवन दा जो रब दोनों का पूजा करे तो छा खपे बादल में जा दे तुझे पोड़े पी के रब्बुल आलमीन जिंदा करे चयो गुरचा तो घुरी ए चोन लगो मुजा मौला यो तो चाया मगर दुनिया में रवानो करते शहीद थी वरी तुझे दर में शहादत जो हुक्म माने करे हाजिर थिया ये ज़बूरा मक्की जो इज्जत आखिरत कब्र क्या हेड़ो को खजानो सुझे यकीनन न अमल साले फरमाए ने साथ जुड़ो समूरा खजाना तुम्हारा दागी ज़िंदा प्रमल साले जो खजानो तुम्हारे हिते वो कमी दो हुते वो कमी दो समूरा मनसब युदा तुम्हारा धार की ज़िंदा फिर अमल साले जिन तीरे में जो रब जो रसाम दो तुम्हारे नसीब दी दो कदे तुम्हारा धार कौन दी दो फिर अमल साले दा चमड़ी तो हो इन्ने क्यों दो दुनिया में नजर थी पवे हैरान जो तावन्यू मान दे मथा सरदार वडेरन भूतान जो पूर्व कमान दे सुबह शाम ताकत हाजिर सुबह शाम सलामी सुबह शाम दरन ते हाजिर सुबह शाम या सोचा हीरा रीति पे ही थी दो हीरा रीति पे ही थी दो हीरा रीति पे ही थी दो अल्लाह जो कुरान फरमाए तो बंदा पंजे रब जे दरते मोटी जो तवाने का अमल साले कयो अल्लाह जा तमाम महबूब बन जी दो कने जे अमल साले कंदा अल्लाह युहिब्बुल मुहसिनीन जेके अमल साले कंदान सा अल्लाह जी मोहब्बत फिर फरमे वल्लजीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन जेके अमल साले कंदान के अल्लाह जो साथ नसीब थींदो फिर रब्बुल आलमीन फरमाए दो वत्तकुल्लाह वअलमू अन्नल्लाह मअल मुमिनीन फिर रब ये कुरान फरमायो इन्नल्लाह मअल लजीना तक़व वल्लजीना हुम मुहसिनून फिर रब ये कुरान फरमायो इन्नल्लाह मअस साबिरीन फिर रब्बुल आलमीन फरमायो वल्लाहु मअस साबिरीन मुख्तलिफ कुरान यकीन जा करने बात रब ऐलान करे तो जेके अमल साले करने वाला जेके नेक करने वाला जेके रब ले कमाने वाला है एदा अजीम जिनन के अल्लाह जो साथ नसीब थी दो यार दुनिया में दुनिया जो बंदो बंदे ले जो यार मसा ही गड जन मुदा सब कम सोरा थी पर करे सोचो कि अल्लाह जो कुर्ब करम ही साथ नसीब थे वो के दो सीन चेको है सब गालियों मुखे तमा की जगह पर जे नाम न जागू तो वो कदे जागला वो जागला से सही पर तने अल्हाक मुत्तकासर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर कल्ला सौफ तअलमून सुम्मा कल्ला सौफ तअलमून कल्ला लौ तअलमून इल्मल यकीन जेके है नसीहत मुदी न था जागे न पर तो फरमाया तवा के तवा जो मौत जागा है तवा के तवा जी कब्र जागा है इया के गालियों दे सरी कोंदो कनाओ तवा यकीन जानो एरी घूर निंडर में सुता पियायो आज सांगे इल्म शूर एतरो मिली वियो यकीन जानो उलमा खुतबा आयतू पढ़ंदा हदीस पढ़ंदा अक्सर मानो चोंदा यार गालियों तो सब बुधलू पर मियां न बुधल गाल हल्या केतरो आयो चलो में न हल्या से हाने केतरो इरादो पर असी वा सुस्त को मां न अमल उहे
सुस्तियों उहे ही उन मुझा भा ये सब गालियों दसी न थियूं सुभाणे जो मौत साम्हूं पवई सुभाणे जो कब्र साम्हूं पई वो तो सुजाग थे न थे केड़ो फ़ाइदो अज सुजाग थी ये सुस्तियों खत्म कर ही तू जिथे जिथे टाइम लगाई दो बन्नी दफ्तर दुकान दोस्ती सियासत हीशे हूशे छा मिलदो इता इनन के एतरी अहमियत दे जेतरी नजी अहमियत आहे ये तो केतरी जिंदगी ले कम मिलदा 30-40 साल ले मनो से 50-60 साल ले और सियाणो थी अॻियां सबर बुधा केतिरो ड्रिगो दई घणा साल कब्र में सुनदे घणा साल क़यामत जो ॾींहुं हा जन्नती जहन्नम जा मामला इन ले कने कमायो से इन सफर ले का तैयारी आहे ओ अचो मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम का सिखूं अज असां जो समाज माशरो है बार-बार जुमला दोहराए दो असी मरीज थी आई इन उम्मत जो मर्ज दौलत दी हवस दौलत मनसब ओहदा हीशे हूशे पंजी सो जमींदार जो उन्हें मन जमीन के टुकड़े ते घणी मेहनत दी जिथा उपत थे ए जाना जमींदार पुछा कंदा घणो पढ़ूं भली नौकरी मिले भली पगार हीशे मिले हूशे मिले कदे सोची भला इन शर में लगाए हयाती गाड़ी से छा मिलदो हेडे मोट अल्लाह केडो वडो सखिया केतरो दो दे बुखारी शरीफ पढ़ो किताब इस्तिक़राद पढ़ो बाब अदाई दुयून पढ़ो जिन अल्लाह के सुना तो जिन अल्लाह खातिर मेहनत अमल सालेह इन्हें शे दी अहमियत जाती चादा चवन नबी सही पान फरमी जबले हो तो सोदा जेकर अल्लाह मके सोन करे देन ट्रेड ही कोन बचदा अल्लाह ले सजे के खबा जदी जिनके ये खबर हुई अमल साले आहे छा नेकी के बदले में मिले छा तो अल्लाह ने केतरो दो वो बड़ी हदीस बुखारी शरीफ जी सही बुखारी किताब बदाइल खल्क इमाम साहब बाब कान को इदा वका जुबाब फी शराब अहदिकुम नबी सी फर अल्लाह केतरो तो दे उता केतरो मिलदो तो मालिक केतरो बेहतरीन बदलो दींदो उन्हें जे दरते बंदे जी कमाई जो केडो कदरा जेले से नथा कमाई जेले नथा टेम जो जेके जे नथा याद कयूं जेका जात विसरिल्ला खबर दव केतरो दो दे नबी जी फरमाया कि औरत कोई बदकारा गुनाहगार वही पे रस्ते दा हालांकि तमा कुरान और सुन्नत का पूछा कयो हिकड़े चक्कर बदकारी जो केडो वडो गुनाह फरमी जगह थे चाहे मर्द का चाहे औरत का जे शादीशुदा खड़ो खोटियो जेल जतरो इनके दफन कयो हथन जा बधो मुकम्मल तौर पे काबू करे हिन मथा पथराव कयो तड़पी 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 जैसी हिंदी जान नथी निकरे ऐसी मारियो ये हिकड़े चक्कर जी बदकारी आ पर एकड़ी एड़ी औरत जेका मुस्तकिल तौर ते ने गुनाह जे कम में गर्क का हिकड़े घटी ना वई मिर्जा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मुके तमा के जागा इंदा तमा जी नेकी ते नजर नथी पे नमाज ते नजर नथी पे कुरान ते नजर नथी पे तिलावत ते नजर नथी पे तबलीग ते नजर नथी पे सुस्त जा सुस्त आयो सुस्त संजो सो जोई कोंदा बे पासे बगो जो हिता फायदो मोटो रब जे दर ते रब ले कमायो रब जे दर जानो करती दिखायो रब जा घर आबाद को रब जे कुरान सा यारी रखो जिक्र सा यारी रखो दिसो तो सही त केडो जनवारो आ मिर्जा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाया औरत 10 सां गुजरी एकरो नंढड़ो कुत्ते जो गुल्लर दिठई जको उन जे करे परेशान आ एतरे कदर उन में सताए लाज पांजी जुबान कड़ी करे जमीन खे लके थो पियो मिर्जा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो इन बदकारा औरत के तरस अची और रहम अची बिही वई बीत का शिकन हुई जो कोन वट मुख्तलिफ अल्फाज हथ जो मोलो या पैर जो जुराब या जो कोन वट चादर हुई ने चादर खूह मा चादर पुसाए करे जब चादर आली थी बार कड़ी करे उन चादर के न पूरे करे पानी जा चंद कतरा ने कुटी जे गुलर जे वात में थी विजे एतरो अल्लाह जे ले एतरो हिन खल्क ते रहम कयो एतरो कुटी जे गुलर ते रहम कयो मिर्जा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो काजो गुफिर लहा इने अमल जे करे रब जा समूरा गुनाह माफ करे छड़िया सारी दुनिया के पैगाम आ मुसलमानों
हिकड़े पासे तव्हां जे मेहनतन जो एतिरो कदर, हिकड़े दर तां तव्हां खे एॾा बहितरीन बदला मिलण वारा, तव्हां पोइ उन दर ते रुजू छो नथा कयो? उन रब ने छो नथा कमायो? उन रब जे बिल तव्हां छा जे लाइ महिनत नथा कयो? रुगो ही शयूं कोन बनाई। आमनू व अमिलु सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। इधर अब ये कुरान बनायो, अम्मल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात फलहुम जन्नातुल मावा। इधर अब ये कुरान शान बनायो, मुख्तलिफ आयतों मुख्तलिफ अहकामात। रब फरमाए तो मुझा थी तो अमल साले कयो है नेमतूं त मिल जूं, पर तव्हां खे जन्नत नसीब थींदी। अज ही नसीब थींदी। अज तव्हां जो एंट्री, तव्हां जो नालो इदरा थींदो। सुनन तिरमिज़ी में अब्वाब सिफ़तिल जन्नत नबी ने फरमायो, नेक माण्हू खे घरवारी तानो थी ॾे, उन जी जेका जन्नत में हूर घरवारी आहिनि उतां थी हिन खे जवाब ॾे। एॾो बहितरीन, एॾी बहितरीन वाट, एतिरो बहितरीन गस, पर कहले पर में जेके अमल साले था यकीन जानियो, कॾहिं पंहिंजो पाण खे वेही अकेला ई में चऊं यार असां खां नबी से वधीक सियाणा हुया या कोन? दीगर अंबिया किराम असां खां वधीक सियाणा, असाब सबोरा असां खां वधीक सियाणा, इल्म में, अकल में, शूर में, हर मामले में मतबरा। पर तव्हां खां पुछां थो, हुननि दीन खे तरजीह ॾिनी दुनिया खे? दीन अल्लाह जे दर खे हुननि वधीक तरजीह ॾिनी या दुनियावी कामनि खे? यकीन जाने उन दुनियावी मामलात के कुछ भी कोन जातो कि जो सियाणा हा न, इंसाननि जी सोच इन जाइ ते बिछल हुई अमल सां। हिननि खे ख़बर हुई ॿिया त जेके बि खज़ाना नज़र अचंदा से त आरज़ी आहिनि, असल जेको खज़ानो बंदे जो पंहिंजो आहे वो अमल साले, अमल जे मैदान में। हदीस किताब से मुस्लिम में किताब ज़िक्र व दुआ में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमान पान फरमायो, जेके अमल अॻिते वधायो न उहो ई वधंदो, जेको अमल जे मैदान में पोइ रहिजी वञे उन खे का बि शइ वधाइण वारी कान्हे का। तो इन करे माशाअल्लाह गुफ्तगू काफ़ी डिघी थी वई है ऐं तव्हां थकल बि आहियो, काफ़ी देर खां ही ॻाल्हियूं ॿुधो पिया। हे सभु ॻाल्हियूं मूंखे तव्हांखे नसीहत थियूं कनि, तलक़ीन थियूं कनि। जीअं मूं तव्हांखे टे ॻाल्हियूं ॾसियूं, ॿियनि खे क़यामत जी सिफ़ारिश मौक़ो मिले न मिले, नबी करीम इस्लाम खे ज़रूरु मिलंदो। अज़ान का पोइ वरी जेका दुआ पढ़ो, सिखो, पाबंदी सां पढ़ो, अजर ऐं सवाब जी नीयत रखी करे पढ़ो, या सोच रखी करे पढ़ो। जे मोहम्मद करीम इस्लाम चयो आहे न, पढ़ण वारनि खे क़यामत चई मोहम्मद करीम इस्लाम जी शफ़ाअत नसीब थींदी। असीं इहा सोच रखी करे पढ़ो, अल्लाह राज़ी थींदो इंशाअल्लाह। क़यामत चई मोहम्मद करीम इस्लाम जी शफ़ाअत नसीब थींदी। इंशाअल्लाह सिखंदासीं, इंशाअल्लाह पढ़ंदासीं। उन खां ॿी शइ तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयमि, यार दुआनि जी आदत विझो। छो नथा दुआनि जी आदत विझो? नबियनि जूं ज़िंदगियूं पढ़ो, यकीन ॼाणो विख विख ते दुआऊं, ऐं वरी गॾो गॾु दुआनि में हाज़िर दिमाग़ी, हाज़िर क़ल्बी, केतिरे क़दुरु पुरख़ुलूस जज़्बे सां, यकीन इत्मिनान सां पंहिंजे रब खां घुरंदा। रस्मी दुआऊं न घुरो, कॾहिं मथु खणो था, कॾहिं बि रब जे दर ते दुआ या कलिमात चओ था, पंहिंजे पाण खे उन टाइम हाज़िर रखो त कंहिंसां मुख़ातिब हो, कंहिंखां था घुरो, कंहिंखे था सॼो। मोहताज तहीं जो हू कोने को, घुर्ज तव्हां के हुनखे कान्हे का, पेनू तहीं आयो हू कोने को। यकीन ॼाणो इन ॻाल्हियुनि ते गौर कयूं, पंहिंजे दुआनि में संजीदगी पैदा कयूं ऐं दुआ जे अंदरि क़बूलियत वारा मामला पैदा कयूं। दुआ है, दुआ खां अलावा मामलो जुड़ंदो ई कोन, हर मामले जे लाइ दुआ करो। उन खां पोइ अॻी ॻाल्हि, अमलनि जे मैदान में सुस्तियूं ख़तमु कयूं, चुस्त थियूं। ऐं जलसनि जो मन इहा मस्जिद सां दोस्ती रखूं, ज़िक्र सां, नेकी जे कमनि सां। यकीन ॼाणो दिलि वारी ॻाल्हि इहा अथव। बाक़ी त जेका बि शइ आहे न, का ख़बर कान्हे कैसी आहे। दौलत जी सूरत में, रिश्तेदारनि जी सूरत में, दफ़्तर जी सूरत में, वॾी ॿार जी सूरत में, हे सभु शयूं आरज़ी आहे। असल शइ जेका बंदे जी ज़ाती आहे, जेका बंदे खे हमेशह कमु ईंदी, उहा अमल साले। पंहिंजी शइ असांजी जेका आहे न, असीं उन खे हासिल ई कोन था कयूं। जेके शयूं असीं यकीन ॼाणे ॿियूं कमायूं असांजे कोन्हनि खे। अल्लाह पाक खां दुआ घुरूं था, अल्लाह से मूंखे तव्हांखे अमल साले जो जज़्बो अता फ़रमाए, अमल जे मैदान में चुस्तियूं अता फ़रमाए। रब असांखे पंहिंजी रज़ामंदी जी राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मालिक असांखे तौफ़ीक़ ॾे, असीं पंहिंजे पाण खे मालिक जे दर्जा नौकर बणायूं, उन लाइ कमायूं, उन जे हुक्मनि जे ताबेदार थियूं, उन जे दीन ते अमल कयूं, गुनाहनि खां सची तौबा करे पंहिंजे रब जे दर ते रुजू कयूं, ऐं दुनिया खे ॿियनि खे बि अल्लाह जे दर जी दावत ॾियूं। इहा वॾी सुहिणी ज़िंदगी अथव, नबीअनि जी ज़िंदगी अथव, सिद्दीक़नि जी ज़िंदगी अथव, शहीदनि सालिहनि जी ज़िंदगी अथव।
पैगंबरन जे पेरोकारन जी जिंदगी त जले तवा इने जिंदगी के अख्तियार कयो इने जिंदगी ते तवा पंजा रात दी गुजारन बसर क्या यकीन जानो सादत वारा है इन जी मंजिल लाजी सुठी है हिते हुते मुल्क द सब मथे मालिक जान जे ओ राजी रहंदो इंशाअल्लाह ही मुल्क बि सोनो हु मुल्क बि सोनो एड़न मान जे खैर ही खैर मालिक से मुके मके मिरनी के अमल की तौफीक अता फरमाए व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा इन्ना लकल हम्दु कुल्लुहु व लकश शुक्र कुल्लुहु व इलैका युरजअल अम्रु कुल्लुहु अल्लाहुम्मा लकल हम्दु कुल्लुहु व लकश शुक्र कुल्लुहु व इलैका युरजअल अम्रु कुल्लुहु अल्लाहुम्मा रब्बना लकल हम्द हम्दन कसीरन तय्यिबन मुबारकन फीह अल्लाहुम्मा रब्बना लकल हम्द मिल्अ अस्समावाति व मिल्अ अल-अर्ज़ व मिल्अ मा शि'त मिन शैइन बअद अल्लाहुम्मा रब्बना लकल हम्द कमा यंबग़ी लिजलालि वजहिकल करीम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद मौला करीम असां मिरनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल फरमा मौला करीम जेके नसीहतूं ॿुधियूं आहिनि नसीहतनि खे पंहिंजे सीननि में साधण जी तौफ़ीक़ अता फरमा ता हयात ने जी पोइवारी करण जी तौफ़ीक़ अता फरमा मौला असांखे पंहिंजे नेक सालिह मक़बूल बंदनि में शामिल फरमा पंहिंजे मबरूर बंदनि में शामिल फरमा मौला करीम असां मिरनी खे पंहिंजो रज़ामंदो नसीब फरमा असांखे पंहिंजे रज़ामंदीअ जी राह सां जुड़ण जी तौफ़ीक़ अता फरमा मौला असां मिरनी खे क़ुरान और सुन्नत जी पैरवी करण जी तौफ़ीक़ अता फरमा मौला असांखे पंहिंजी सच्ची मोहब्बत अता फरमा पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद करीम इस्लाम जी सच्ची मोहब्बत अता फरमा मौला करीम पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारे हबीब इस्लाम जो सच्चो तालुक़ नसीब फरमा मौला करीम असांखे ज़ाकिरीन में शामिल फरमा शाकिरीन में शामिल फरमा पंहिंजे मुहिब्बीन में शामिल फरमा पंहिंजे मुक़र्रब बंदनि में शामिल फरमा मौला करीम असांखे पंहिंजो रज़ामंदो नसीब फरमा असांखे पंहिंजो क़ुर्बी करम नसीब फरमा मौला असांखे दुनिया आख़िरत के तमाम तर मराहिल में पंहिंजो साथ नसीब फरमा पंहिंजी माइयत नसीब फरमा पंहिंजी मेहरबानियूं नसीब फरमा इलाहुल आलमीन असांखे दुनिया आख़िरत जो तमाम तर ख़ैर अता फरमा पंहिंजे दर जो हर ख़ैर नसीब फरमा दुनिया आख़िरत जे हर शर खां पंहिंजी अमान अता फरमा मौला करीम साथिन जी जलसे जो एहतिमाम कयो अल्लाह उन्हनि जो एहतिमाम करे पंहिंजे दर ते क़बूल फरमा ये प्रोग्राम असां सभिनी जे निजात ऐं छोटकारे जो ज़रियो बणा इन ॻोठ ले हिन इलाइक़े ले जेके साथी आया जेके जंहिं तरीक़े सां सां ताउन कयो मौला सभिनी जे लाइ हीउ प्रोग्राम निजात ऐं छोटकारे जो ज़रियो बणा सभिनी जे लाइ मुफ़ीद ऐं कारआमद बणा असां मिड़नी खे मां मुस्तफ़ीद थियण जी तौफ़ीक़ अता फरमा मौला जेके बीमार आहिनि तिन खे सेहतियाबी अता फरमा जिन जूं जेके जेके तकलीफ़ूं परेशानियूं मौला पंहिंजे क़ुर्बी कर्म सां उन्हनि जा मामलात हल फरमा मौला करीम जेके बे औलाद आहिनि तिन खे नेक साल औलाद अता फरमा इलाहुल आलमीन जिन जो औलाद मौजूद आहे उन्हनि जे औलाद खे उन्हनि जे दुनिया आख़िरत में अखियुनि जी ठंडक बना मौला जिन जा वालिदैन ज़िंदा आहिनि तिन खे पंहिंजे वालिदैन जे क़दर करण जी तौफ़ीक़ अता फरमा मौला करीम जिन जा वालिदैन ही फ़ानी दुनिया छॾे विया उन्हनि जे क़बरनि ते किरोड़ रहमतूं नाज़िल फरमा उन्हनि जे मथां पंहिंजी बख़्शिश जा वॾ फुणा मींहं वसा मौला उन्हनि जे क़बरनि खे जन्नत जा बाग़ बना मौला करीम उन्हनि जे क़बरनि खे जन्नत जा बाग़ बना मौला जेके जेके असांजा साथी विछड़ी आहिनि तिन जे क़बरनि ते किरोड़ रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा मौला असांखे ता देर ता हयात पंहिंजी दुआनि में उन्हनि खे यादि करण जी तौफ़ीक़ अता फरमा उन्हनि जे हक़नि में असांजी दुआऊं पंहिंजे दर ते क़बूल फरमा मौला असांजे मरण खां बाद में असांजे पोयर खे असांखे दुआनि में यादि करण जी तौफ़ीक़ अता फरमा असांजे हक़ में उन्हनि जी दुआऊं पंहिंजे दर ते क़बूल फरमा मौला करीम कहिड़ी कहिड़ी शइ जो सुवाल कजे असां तुंहिंजे दर जा हक़ीर फ़क़ीर बंदा तुंहिंजे दर जे हर ख़ैर जा मुहताज आहियूं पंहिंजे दर जो हर ख़ैर अता फरमा हर भलाई अता फरमा हर नेमत अता फरमा हर क़िस्म जे शर खां पंहिंजी अमान अता फरमा अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिनल ख़ैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हा व मा लम नअलम अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिन शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हा व मा लम नअलम अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैर मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।